अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी जे करे मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जे करे मुझी ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज, मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। इल्म जो रोशन चिराग सिराज, हिक याद हिक तासुर, गुल मोहम्मद उमराणी। पंहिंजी सांभर में पहिरियों भेरो मूं सिराज लक मेमण जो नालो हिक दोस्त जे किताब जे अंदरें सिफ़े ते हथनि सां उकिरियल ॾिठो, जेको किताब हुन पाण संदसि हिक अज़ीज़ दोस्त प्यारे दीन मोहम्मद खे पंहिंजे दस्तख़त सां ॾिनो हो। उहो प्यारो दीन मोहम्मद मुंहिंजो हिकु वेझो अज़ीज़ बिरादर इन लॉ हो ऐं हुन किताब जो नालो हो दिलपसंद किस्सा, टेल्स फ्राम शेक्सपियर, जेको मिर्ज़ा कलीज बेग जो तर्जुमो कयल हो। अंग्रेज़ीअ में उहो किताब चार्ल्स ऐं मैरी लैम्प 19वीं सदीअ जे मशहूरु लेखक भाउ ऐं भेण लिखियो हो ऐं हाणे उहो किताबु अंग्रेज़ी ॿाराणे अदब में हिकु यादगार किताबु सम्झो वञे थो। सिराज खे पोइ मूं स्कूल जी लाइब्रेरीअ में महिराण टिमाहीअ में बतौर नौजवान असिस्टेंट सेक्रेटरी ऐं कहाणीकार जे ॾिठो ऐं पढ़ियो। उन वक़्तु 1962-63 ईस्वीअ वारो दौर में मां नूर मोहम्मद हाई स्कूल जे 8वीं क्लास में पढ़ंदो हुउसि। हुन करे मुंहिंजे मुताले जी सतह गुलफुल खां चढ़ी इब्न सफ़ी जे जासूसी दुनिया में शर्लॉक होम्स ताईं वञी पहुती हुई। कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में पहुतुसि त सिराज जूं कहाणियूं पढ़ियमि ऐं परूड़ियमि ऐं ईअं लॻो त हिकु घण पढ़ियल ऐं संजीदा कहाणीकार ऐं मुतर्जिम अमरीकी कहाणियूं हाणे पंहिंजी हैसियत मंझराए चुको आहे। संदसि किताब सिंधी ॿोली जे बाबति चओ ॿोल घणो ॿुधमि ऐं नेठि 1970 ईस्वीअ में हिकु ॾींहुं सिंधी डिपार्टमेंट जे उस्ताद मोहतरम डॉक्टर अब्दुल जब्बार शाम जे हथ में ॾिसी हुन खां कुझु ॾींहं उधार वठी घर खणी वियुसि। गौर फ़िक्र बाद मुंहिंजी ज़ाती राय उन वक़्तु उहा हुई त सिराज रिसर्च जे मैदान में गोई खणी वियो आहे ऐं हिन डॉक्टर नबी बख्श बलोच जी सामी सथ वारे नज़रिए खे चैलेंज कयो आहे। घणो वक़्तु पोइ जॾहिं वरी मूं डॉक्टर साहब बलोच साहब जे असुल मतन खे संजीदगीअ सां ॿीहर पढ़ियो त मूंखे ईअं लॻो त हतमी राय ॿिन्ही साहबनि जी उन नज़रियनि बाबति का पथर ते लीक वारी न आहे। ॿिन्ही पंहिंजा पंहिंजा मफ़रूज़ा पंहिंजे ख़्याल मुताबिक़ पेश कया आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही आलिमनि जा नज़रिया जामिद ऐं अणमिट न आहिनि। उन्हनि ॿिन्हिनि जी सोतियाती जोड़ जकुनि खे हिक ॿिए सां हाणे मिलाए सघिजे थो। काके बेरूमल महरचंद आडवाणी ऐं उन खां अॻु मुस्तशरिकीन अर्नस्ट ट्रम्प ऐं गेरियरसन हिंदुस्तान जे ॿोलियुनि जो जाइज़ो में उहो ऐलान कयो, सिंधी ॿोली असल में संस्कृत मां ई निकितल आहे ऐं उहा हिकु आर्याई ज़ुबान आहे। काके बेरूमल ऐं शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग बि हिकु इल्मी ख़ाको ऐं हाइपोथेसिस ॾिनो त संस्कृत मां प्राकृत, उन मां शोरसेनी, उन मां अपभ्रंश ऐं उन मां वारचड ऐं उन मां सिंधी ॿोली ऐं वो अर्तका पज़ीर वधी विझी निर्वार थी। डॉक्टर नबी बख्श बलोच 1962 ईस्वी सिंधी ॿोली ऐं अदब जी मुख़्तसर तारीख़ लिखी, जेको वरी 1980 ईस्वीअ में वधराए छपायई। डॉक्टर बलोच जी राय गौर सां पढ़ो। सिंधी ॿोली सिधो सऊं संस्कृत मां निकितल न आहे, बल्कि संस्कृत खां अॻु वारे दौर जे सिंधु माथर जी क़दीम ॿोली आहे। लहंदा, सराइकी, बहावलपुरी, मुल्तानी, देरीवाली, हिंदको, कश्मीरी ऐं उत्तरी सिंधु माथर जे दादरी ॿोलियूं उन जूं भेनरूं आहिनि। बोधोबास जे लिहाज़ खां उहे मिड़ई सिंधु माथरीअ जूं आगाटियूं इंडो आर्यन हिंद आर्याई ॿोलियूं आहिनि, पर सिट्रा ऐं तारीख़ी इर्तिका जे लिहाज़ सां उहे हिन बरे आज़म जे ॿियनि हिंद आर्याई ॿोलियुनि खां निरालियूं आहिनि, छाकाणि त उन्हनि जी बनावत ऐं ओसर में हिंद, ईरानी ऐं ओलह खां ॿियनि दाख़िल थींदड़ ॿोलियुनि खे दख़ल आहे। हाणे अचूं था सिराज साहब जे नज़रिए ते। सिराज साहब 1964 ईस्वीअ में हिकु किताब साॻे मौज़ूअ ते सिंधी ॿोली लिखियो।
जंहिंमें हिन जीअं कार्ल मार्क्स हेगल जे जदलियात खे ऊंधो इनवर्ट अपसाइड डाउन कयो हो, तीअं हिन सभिनी अॻु वारनि मुरवज नज़रियनि खे ॼण रद्द करे मथे वारे हिसे खे हेठि इनवर्ट करे हिन ऊंधे टिकुंडे खे सिधो करे ऐलान कयो त सिंधी संस्कृत जी ॼाई न पर संस्कृत सिंधी जी ॼाई आहे। सिराज साहब ईअं बि लिखियो त सिंधी जेकॾहिं संस्कृत लफ़्ज़नि जी मरहून मनत आहे त संस्कृत ते सिंधीअ जो उन खां बि वॾो कर्ज़ु आहे। संस्कृत हिक तरह सां सिंधीअ जी ॼाई आहे, सिधी तरह न सही, अणसिधी तरह सही। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त डॉक्टर बलोच ऐं सिराज मेमण का बि हतमी राय ॾियनि था या न, या फ़क़ति मफ़रूज़नि ते बहस कनि था ऐं ॿ मुख़्तलिफ़ पर पाण में ठहकी ईंदड़ मॉडल ॾियनि था। मां फ़क़ति मिसाल तौर ते ॿिन्ही दानिश्वरनि जे ॿिनि पैराडिगम जो हवालो ॾिनो आहे। ज़ाती तरह मूंखे ख़बर आहे त सिराज साहब जन CSS करण खां अॻु अदबी बोर्ड में कमु कंदे हर आचर जे ॾींहुं डॉक्टर बलोच सां गॾु सुबुह जो मॉर्निंग शो में गॾिजी फिल्म ॾिसण वेंदा हुआ ऐं संदन घर ओल्ड कैंपस में गाॾी खाते में गॾु हूंदा हुआ। संदन इख़्तिलाफ़ इल्मी अदबी हद ताईं जाइज़ ऐं मुबाह हुआ, पर ज़ाती तौर ते सिराज साहब डॉक्टर साहब जो दिली तरह एहतराम कंदो हो ऐं आख़िर ताईं उहो पुरवकार रहियो। मां तव्हांखे ॿुधायां त आम तासिर इहो हूंदो हो त सिराज साहब घटि ॻाल्हाईंदो आहे ऐं उन में को शक बि न आहे। उहो असांजे आम अदीबनि ऐं शाइरनि वांगुरु अजायो लॿाड़ी ऐं कैरोलस ऐं घण ॻाल्हाऊ कोन हो, पर हिन जी मूंसां हिकु दफ़ो ख़ुलासी कचहरी थी जंहिंमें हुन मूंसां मुसलसल 15 मिंट डॉक्टर बलोच जी तबियत ऐं मिज़ाज मुतलिक़ ॻाल्हायो। उहो मौक़ियो हो जॾहिं लियाक़त नेशनल लाइब्रेरी कराचीअ में एकेडमी ऑफ लेटर्स वारनि मरहूम ग़ुलाम रब्बानी आगरे जी वफ़ात ते हिकु अदबी रेफरेंस मुनक़िद कयो हो। अव्हांखे उहो ॿुधी हैरानी ज़रूरु थींदी। उन सॼी तक़रीब में सॼी कराची मां रुगो 15 खनि माण्हू शरीक थिया ऐं उन्हनि मां सिराज साहब बि हिकु हो। मथे स्टेज ते डॉक्टर मोहम्मद अली सिद्दीकी ऐं आफ़ाक़ सिद्दीकी बि वेठल हुआ। सिराज साहब आहिस्ते मूंखां डॉक्टर बलोच मुतलिक़ हाल अहवाल वठंदो रहियो। उन्हीअ मां हिन जे दिलि में डॉक्टर साहब लाइ एहतराम ऐं अक़ीदत ज़ाहिर थी रही हुई। डॉक्टर साहब खे जॾहिं मूं उहा कहाणी ॿुधाई त हू बि निहायत घणो ख़ुशि थियो ऐं चयाईं त सिराज तमामु लाइक़ु इंसान ऐं ओरिच आलिम आहे। हिन ॿिन्हिनि जे विच में जेके विछा पैदा कया विया हुआ उहे कुझु विच वारनि दोस्तनि जी महिरबानी हुई। सिराज साहब असांजो अहिड़ो कमगू मुहक़िक़ हो जंहिं वटि वक़्त जो घणो क़दुरु ऐं अहसासु हो। बाक़ी असीं सभु अजायो सतही गुफ़्तगू करे वक़्त खे ईअं विञायूं था जंहिंजो अहसासु असांखे कोन्हे। डॉक्टर साहब जी वफ़ात अप्रैल 2011 ईस्वीअ में थी ऐं संदसि दुखदायक विछोड़े ते घणा ई अदबी मेड़ाका थिया, पर सभ खां यादगार रेफरेंस कराची जे आर्ट्स काउंसिल तरफ़ां सॾायो वियो। उन में अमर जलील सिंधीअ में ॻाल्हायो, पर सिराज साहब जी अंग्रेज़ीअ में लिखियल पंहिंजी हिकु यादगार ओबिचरी श्रद्धांजलि डॉक्टर बलोच ते अहिड़े अंदाज़ में पेश कई ॼण अफ़लातून पंहिंजे उस्ताद मोहतरम सुकरात जे जीवन कथा जे बारे में ख़राज अक़ीदत पेश करे रहियो हुजे। अहिड़ी तक़रीर मूं घणे वक़्त खां पोइ ॿुधी हुई ऐं मूंखे ईअं महसूसु थियो त ॼण डॉक्टर बलोच जो रूह असां हाज़रीन सां गॾु पुठियां वेठल हुजे। सिराज साहब खे अंग्रेज़ी अदब ऐं ॿोलीअ ते मुकमिल दस्तरस कमांड हो। हिन जी अंग्रेज़ी रवानी मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जे मयार जी हुई। डॉक्टर नबी बख्श बलोच अक्सर चवंदो रहंदो हो त असांखे अंग्रेज़ीअ में लिखणु घुरिजे, छाकाणि त असांजी शनाख़्त बेशक मादरी सिंधीअ में आहे, पर असांखे क़ौमी ऐं बैनुल अक़वामी मञता अंग्रेज़ी ॿोलीअ में मिलंदी। हाणे इक़बाल, ग़ालिब, मीर तक़ी मीर, टैगोर, रूमी ऐं ख़लील जिब्रान अंग्रेज़ीअ जा हवाला आहिनि। सिराज साहब जे कहाणियुनि ऐं नावलनि ते ॿियनि दोस्तनि लिखियो आहे ऐं लिखंदा रहंदा, पर मां फ़क़ति उहो चवंदुसि त तारीख़ खे नैरेट तौरु पेश करणु का मामूली ॻाल्हि न आहे। अरगूननि जे दौर ते छो लिखियाई
ऐं हुन जी तहरीक खे छो नज़रअंदाज़ कयईं। उहे अहिड़ा सुवाल आहिनि त ॼण शेक्सपियर खां पुछिजे त हुन जूलियट रोमियो ते छो लिखियो, जेके अतालवी आशिक माशूक हुआ, ऐं अंग्रेज़ी या आयरिश जोड़नि खे छो नज़रअंदाज़ कयईं, जंहिंजा अनेक किसा अंग्रेज़ी लोक अदब में खोड़ आहिनि। अदीब जो मौज़ू सब्जेक्ट मज़मून हिन जी ज़ाती सब्जेक्ट पसंदि ते हूंदो आहे। मां सम्झां थो त पीर हसामुद्दीन राशिदीअ जे तजवीज़ ते ई पढ़ाॾो सोई सॾु लिखियो वियो हूंदो। बाक़ी हुर तारीख़ बाबति वाक़ई अञा बि घटि अदबी फिक्शन लिखियो वियो आहे, जंहिंजो कारण सियासी जानिबदारी सबब बि आहिनि। सरफरोश हुरनि जी तारीख़ ते लिखण वारा शायदि उन असुल मवाद ताईं रसाई करे न सघिया आहिनि। ऐं जेनियन फिक्शन में नावल निगारी हूअं बि हाणे असां वटि हिकु डाइंग आर्ट मरंदड़ फ़न आहे। सिराज जी मंज़र नगारी ऐं ॿोलीअ जी सिटराव ते घणो कुझु लिखी सघिजे थो, पर अॼु मां फ़क़ति सिराज जी बहसियत हिकु कल्चरल मुहज़िब ऐं सुलछणे इंसान हुजण बाबति ई लिखंदुसि। संदसि घटि ॻाल्हाइण ऐं तोरियल तकियल गुफ़्तगू, निशस्त बेरख़्वास्त, मंतकी ऐं अक़ली लॉजिकल एंड रेशनल अंदाज़, अख़बारी सहाफ़त में जिद्दत ऐं नवाण ऐं आम अंदाज़ खां हटी इदारिया नवेसी, काफ़ी ॾुखे वक़्तु मार्टियल लॉ में पीपल्स पार्टीअ जी पॉलिसीअ खे अवामी अंदाज़ में तुज़ ऐं ठेठ ॿोलीअ में पेश करणु अञा अहिड़ा मौज़ू आहिनि जेके मुतनाज़ा त आहिनि, पर मुनफ़रिद ऐं दिलपज़ीर पिणु आहिनि। सिराज जी बहितरीन वकालत ऐं क़ानूनदानीअ जी हाक ऐं साख कराचीअ जे हाई कोर्ट में बिल्कुलु मञियल हुई। हू ख़ासि तरह सां इनकम टैक्स कानून में भड़ हो, पर उन सां गॾु अवामी हलचलुनि में ग़रीब ऐं मज़लूम कारकुननि जी मुफ़्त क़ानूनी मदद करणु ऐं उन्हनि खे बग़ैर कंहिं अजूरे जे डिक्टेशन ठाहे ॾींदो हो, ऐं उहो बग़ैर कंहिं मशवरे ऐं ख़ामोशीअ सां अहिड़ियुनि वसफ़ूं असां मां हाणे निकिरंदियूं वञनि थियूं। सिराज जो पंहिंजे ख़ानदान लाइ प्यार ऐं ख़ासि तरह सां प्यारनि भेणुनि जी पढ़ाईअ लाइ, जिते अहिड़ा मौज़ू आहिनि जंहिं ते काफ़ी कुझु लिखियो वियो आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो सिराज जे वफ़ात ते हैदराबाद में पढ़ियल मूविंग मज़मून ॿुधी मां थोरी देरि लाइ अलाए कहिड़े आलम लाहूत में पहुची वियुसि। संदसि सुॾकनि वारा रंजूर जुमिला ॿुधी बेहदि ॾुख ऐं रंज थियो, ऐं अहसासु थियो त सिराज भाइरनि ऐं भेनरुनि खे हिकु शफ़ीक़ पीउ जियां पालियो ऐं निपायो तातियो हो। हिन बाबति उन रेफरेंस में पेश कयल दिलि ते असरु कंदड़ ख़्याल ॿुधी उहो बि अहसासु थियो त केतिरो न ख़ुशि नसीब इंसान ऐं शफ़ीक़ पीउ भाउ सिराज साहिबु हो, जंहिंखे अहिड़े प्यार कंदड़ फैमिली मिली आहे। संदसि लाइक़ फर्ज़ंद डॉक्टर अमजद सिराज खे ॾिसी ॿुधी ॾाढो सुकून मिलियो त वाक़ई सिराज पंहिंजे चमन जी आबियारी पंहिंजे रत ऐं सत सां कई आहे। कुझु ॾींहं पोइ सिराज ऐं सिंधी ॿोली वारे सेमिनार जी रिपोर्ट पढ़ी उहो ख़्यालु थियो त छा सिराज खे ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ ज़रूरी आहे त ॿियनि बुज़ुर्गनि जे लाइ एहतराम खे विसारे ईअं ॻाल्हाइजे। जेकॾहिं बकौले मुहसन जोयो हुजे असल में अहिड़ी का बि गुफ़्तगू न थी हुई त पोइ क़ाबिल मुक़रर खे अहिड़ी वज़ाहत करणु घुरिजे हा। डॉक्टर बलोच जे हयातीअ में काफ़ी दोस्त संदसि मुतलिक़ रखी अजीब रिमार्क्स ॾींदा रहिया हुआ, पर डॉक्टर साहब में दरगुज़र अफ़ो ऐं बर्दाश्त जो जज़्बो ऐं हौसलो तमामु घणो हूंदो हो। सिराज साहब दरगुज़र बर्दाश्त ऐं सहप जे वसफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारी। हिलाल पाकिस्तान जे दौर में सहाफ़ियुनि सां कीअं गुज़ारियई उन ई मुतलिक़ असलम आज़ाद ॿुधाईंदो आहे त हिन कॾहिं बि वर्कर या सहाफ़ीअ खे कॾहिं बि अर्दली या पटेवाले जी मार्फत कोन घुरायो। जंहिंमें कमु हूंदो हुउसि पाण ख़ुदि वञी उन जे मेज़ ते हिन सां ॻाल्हाईंदो। संदसि इदारती ज़ोर नेठि सिंधी लिखण ते हूंदो हो, ठेठि सिंधी लिखण ते हूंदो हो, ऐं उन जे करे हिलाल पाकिस्तान जी ज़ुबान हाणे बि हिकु स्टैंडर्ड मयारी हवाले तौर ते पेश कई वञे थी।
सिराज जा कुझु इदारिया मूंखे ज़ाती तरह कोन वणिया ऐं उनजो बरमला इज़हार मूं हैदराबाद जे SLA वारे अदबी रेफरेंस में कयो हो। ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटी वारे 1973 ईस्वी कन्वोकेशन खां पोइ जेका सख़्तु ज़ुबान इस्तेमालु कई हुआईं पार्टी पॉलिसियुनि जे करे कुझु मुतनाज़ फ़ैसिलनि जी ताईद कंदो रहियो। हाणे मौजूदा दौर वारी सरकार में त हू बिल्कुलु हली न सघिया ऐं अॻु बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी दोस्तीअ करे तमामु ॾुखे दौर में अख़बार खे सही दग ते हलाईंदो रहियो। अमर जलील जहिड़े कालम निगार खे ॻोल्हे करे ॼण सिंधी सहाफ़त खे पंहिंजो इब्राहिम जलीस ऐं मजीद लाहौरी ॾिनई। उर्दूअ में फ़िकाहिया कालम त 19वीं सदीअ खां हलंदो अचे। असां वटि हाणे मज़ाहिया कालम नवेसी, दुशनाम नवेसी, गारगंद ऐं बद इख़लाक़ीअ जे दर्जे ते वञी पहुती आहे, जिते ज़ातियात हुजो ऐं टोकबाज़ीअ जा बि बदतरीन नमूना ॾिसण में अचनि था। सिराज बहसियत एडिटर ॿोलीअ जो मान मथां कयो हो। हर हिकु हू हिकु शानाइतो इंसानु हो ऐं अहिड़ा माण्हू वाक़ई रोज़ु रोज़ु पैदा कोन थींदा आहिनि। सिराज रोशन चराग हो। सदा उभरिया सिंध में आंधीअ जीअं इंसान। मदद अली सिंधी सिंधी ॿोलीअ जो मशहूरु कहाणीकार, नावलिस्ट, मुहक़िक़, सहाफ़ी ऐं सिंधी ॿोली जहिड़ी शानदार किताब जो लेखक मोहतरम सिराजुल हक़ मेमण असांजे लाइ सदाईं सिराज साहब ई रहियो। संदसि तबियत में इंतिहाई गंभीरता शामिल हुई। शायदि उहो ई कारण हो जो हू घणनि माण्हुनि सां वेझड़ाइप न रखी सघियो, पर उन में को बि शक कोन्हे त सिराज साहब खे सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां हिकु इश्क़ु हो। उहो इश्क़ु हिन में शुरूअ खां वठी हो। थी सघे थो उन इश्क़ जे वण खे मथे उभारण में साईं मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़े बण जी घाटे वण जी छांव नसीब थी, जंहिंजे करे संदसि सिंध जो इश्क़ु वधी वण थियो हुजे। पर अदब जी ख़ुशबू त सिराज साहब खे पंहिंजे वालिद मरहूम मोहम्मद याक़ूब मेमण न्याज़ खां हासिल थी। मरहूम मोहम्मद याक़ूब पाण हिकु वॾो तालीमदान ऐं सिंधी ॿोलीअ जो ॼाणू हो। हाफ़िज़ शिराज़ीअ जे दीवान हाफ़िज़ जो सिंधीअ में संदसि कयल तर्जुमो साबित करे थो त खेसि सिंधी ऐं फ़ारसीअ ते हिकु ई वक़्तु मुकमिल उबूर हासिल हो। अहिड़े इल्मु परवर ऐं इल्मु दोस्त वालिद जो साथ खेसि सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब ॾांहुं छिके आयो। साल 1933 ईस्वीअ जे 24 अक्टूबर ते जनम वठंदड़ सिराज साहब जो स्टार लिबरा हो, यानी मीज़ान। उहो स्टार रखंदड़ शख़्स इंतिहाई माठीणू ऐं इंसाफ़ पसंद पर शर्मीलो बि हूंदो आहे। हैदराबाद जे मशहूरु नूर मोहम्मद हाई स्कूल मां जॾहिं हिन मैट्रिक पास कई त उन वक़्तु साणसि गॾु मज़हर हक़ सिद्दीकी ऐं अॻूणो निगरान वॾो वज़ीर रिटायर्ड जस्टिस अब्दुल कादिर हाले पोटो संदसि हम क्लासी हूंदा हुआ। उन वक़्तु मैट्रिक जो इम्तिहान सिंध यूनिवर्सिटी वठंदी हुई, जितां हिन मैट्रिक जे इम्तिहान में 3 पोज़ीशन हासिल कई हुई। 1953 ईस्वीअ में हिन कराचीअ में सिंधी अदबी बोर्ड जहिड़े इल्मी इदारे में अची मुलाज़मत कई। 1955 ईस्वीअ में मोहम्मद इब्राहिम जोए खेसि बोर्ड में असिस्टेंट सेक्रेटरीअ जे उहिदे ते मुक़ररु कयो। उन वक़्तु सिंधी अदबी बोर्ड साईं GM सैयद, सैयद मीरा मोहम्मद शाह, डॉक्टर शमसुल उलमा उमर दाऊद पोटे, पीर अली मोहम्मद शाह राशिदी, पीर साहब हसामुद्दीन शाह राशिदी जहिड़नि आलमनि जी सहकार सां हलंदड़ हो। 1957 ईस्वीअ में हिन CSSP जो इम्तिहान ॾिनो ऐं बोर्ड खे ख़ैराबाद चई इनकम टैक्स खाते में नौकरी करणु शुरू कई। पर उन नौकरीअ दौरान बि हिन सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो साथ कॾहिं बि न छॾियो। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते हिन हिकु शानदार किताब सिंधी ॿोली लिखी 1964 ईस्वीअ में शाया करायई। हिन जो मौक़िफ़ हो त सिंधी ॿोली कंहिं ॿी ॿोलीअ जी ॼाई कान्हे, बल्कि सिंधी ॿोली नंढे खंड जी पुराणी ॿोली आहे, जंहिंजी हिकु जुदागाना हैसियत आहे। उहो वक़्तु ॾाढो ॾुखियो हो, छाकाणि त कनि माहिरनि जो चवणु हो त सिंधी ॿोली संस्कृत जी ॼाई आहे, त ॿिया वरी उनखे छिके वञी अरबनि सां मिलाईंदा हुआ। हिकु ई वक़्तु उन किताब जी हिमायत ऐं मुखालफ़त शुरू थी वई। ख़ुसूसी तौर ते भारत में रहंदड़ हिकु सिंधी अदीब ऐं लिसानियात जे माहिर गंगाराम सम्राट उन किताब ते ॾाढी छिती ऐं बेरहमानी तनक़ीद कई।
वो मज़मून हैदराबाद जे मशहूर सोनी मैगज़ीन में मोहतरम तारिक अशरफ शाया कयो। नतीजे में सिराजुल हक मेमण मशहूर क़ौमी रिसाले रूह रियाण में उन जो मुदल्लिल जवाब ॾिनो। ॿिए तरफ़ सिंध जे तरक़ी पसंद फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ अदीब सिराज साहब जी हिमायत में मैदान में लही आया। गंगाराम सम्राट छाकाणि असुल सन जो रवासी हो, उन करे साईं GM सैद पंहिंजे ॻोठाईअ खे हिकु ख़त लिखी मयार ॾिनी त सिराज सिंधी ॿोलीअ जो नौजवान मुहक़िक़ आहे, अव्हांखे उन ते इन क़िस्म जी तनक़ीद खां पासो करणु खपंदो। गंगाराम सम्राट जवाब में जेको ख़त लिखियो आहे उहो सैद साहब जे ख़तनि वारे किताब अॼु पिणु चिकीअ में चाक में शामिल आहे। उन मां बि अंदाज़ो लॻाए सघो था त साईं GM सैद जहिड़ा माण्हू सिराज सां केॾी न मुहबत कंदा हुआ। साॻिए वक़्तु हिन 1969 ईस्वीअ धारे हिकु नाविल पड़ाॾो सोई सॾु लिखियो। उहो नाविल सिंध जे तारीख़ जे पस मंज़र में लिखियो वियो हो। उन वक़्तु सिंध 1 यूनिट जी ज़ंजीर में जकड़ियल हुई। उन नाविल खे जेतोणीकि कनि लेखकनि नारेबाज़ी करार ॾिनो, पर सिंध जे नौजवान नस्ल में उहो नाविल ॾाढो मशहूरु थियो। 1972 ईस्वीअ में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे सिराज साहब खे सैद कमर ज़मान शाह जी सलाह सां रोज़ानी हिलाल पाकिस्तान कराचीअ जो एडिटर मुक़ररु कयो। 1 मई 1972 ईस्वीअ खां कराचीअ मां नए रंग ऐं ढंग सां हिकु जदीद सिंधी अख़बार हिलाल पाकिस्तान जो बुनियादु सिराज साहब जे हथनि सां पियो। यकीनन उन ॻाल्हि खे कोई शख़्स इनकार न करे सघंदो त सिराज साहब जे एडिटरशिप में निकितल रोज़ानी हिलाल पाकिस्तान कराची सिंधी सहाफ़त में हिकु नओं अंदाज़, हिकु नओं मोड़ हुई। उन अख़बार सिंधी ॿोलीअ जा असलूका लफ़्ज़ कतबांदा, ग्रामर जो ख़ुसूसी तौरु ख़्यालु रखियो वेंदो। तंहिंखां सवाइ आला क़िस्म जी प्रूफ रीडिंग जो रवाज बि सिराज साहब हिलाल पाकिस्तान में विधो। साॻिए वक़्तु उन वक़्त जे मशहूरु अदीबनि जहिड़ोकि अमर जलील ऐं कमर शहबाज़ खां कालम लिखाए खेनि मुआवज़ो ॾियण जो रवाज बि सिराज साहब विधो। न रुॻो उहो, बल्कि उन वक़्त खां वठी अख़बार जे विकिरे थियण ताईं हिलाल पाकिस्तान वाहिद अख़बार हुई जंहिंमें वर्कर्स खे वेज बोर्ड पघारूं मिलंदियूं हुयूं। 1977 ईस्वीअ जी मार्शल खां पोइ अली अहमद बिरोई हिलाल पाकिस्तान ऐं उन जी पीपल्स फाउंडेशन खे मार्शल वारनि जी हुकूमत जे हवाले कराए छॾियो ऐं पाण शेख सुल्तान ट्रस्ट पीपल्स फाउंडेशन जो एडिशनल एडमिनिस्ट्रेटर थी सिराज साहब खे मजबूर कयो त हू मार्शल जी फर्मा बरदारी करे। पर सिराज साहब इस्तीफ़ा ॾिनी ऐं अख़बार खे अलविदा करे वियो। शायदि घटि माण्हुनि खे उन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त हिलाल पाकिस्तान खे उन वक़्तु जेका जदीद ऑफसेट प्रिंटिंग मशीन हुई उहा जंग अख़बार वटि बि बाद में आई। उहो समूरो कमु सिराज साहब जी सलाह सां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे सर अंजाम ॾिनो हो। साॻिए वक़्तु शहीद भुट्टे पीपल्स फाउंडेशन खे सिविल लाइन्स में PIDC बिल्डिंग कराचीअ वटि 2 शाही प्लाट बि ॾिना जिन में उहा जदीद प्रेस लॻल हुई। 2 बिल्डिंगुनि जे उन वक़्त बि मसवाड़ इदारे खे लखें रुपया मिलंदी हुई। पर बिरोई साहब 1992 ईस्वीअ जे आख़िर धारे उहा जदीद मशीन विकिणी अख़बार वर्कर्स खे विकिणी छॾी। उन समूरी ॻाल्हि ते सिराज साहब ॾाढो ॾुख ज़ाहिर कंदो हो। सिराज साहब बुनियादी तौर ते हिकु असूल परस्त अदीब हो। शेख अयाज़ सां संदसि दिली कुर्ब हूंदो हो। मुंहिंजी ज़ाती ॾेठ वेठ सिराज साहब सां नवंबर 1970 ईस्वीअ में थी। शेख अयाज़ फारान होटल में रहियल हुजे, उते ओचितो सिराज साहब अची निकितो। संदसि बहितरीन पोशाक यानी 3 पीस फुल सूट में हू वॾी रोबदार ऐं ताब वारो शख़्स थिए लॻो। वॾे रोब ऐं ताब वारो शख़्स थी अची असांजे साम्हूं बीठो। वात में ख़ुशबूदार तमाक सां भरियल पाइप अयाज़ मुंहिंजी वाक़फ़ियत साणसि कराई। यकदमि चवणु लॻो, नौजवान, अॻिते क़दम बंदि करे छॾियई छा? त सम्झी वियुसि त हिन मुंहिंजो रिसालो अॻिते क़दम जो पहिरियों पर्चो पढ़ियो आहे। वधीक मूंसां कोन ॻाल्हायईं। अयाज़ सां कचहरी करे रहियो हो। बाद में साणसि जॾहिं बि मुलाक़ात थींदी हुई त इज़त ऐं मुहबत सां मिलंदो हो। 1990 ईस्वीअ में आउं जॾहिं रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो चीफ एडिटर थियुसि त पाण मूंखे फ़ोन करे मुबारक ॾींदे चवणु लॻो त ख़बरदारीअ सां अख़बार खे हलाइजांइ। पोइ हू मूंखे लाउंज में ठहियल हॉलीडे इन इस्लामाबाद होटल जे जैस्मीन कॉफ़ी शॉप में वठी वियो।
उते काफ़ीअ जो ऑर्डर ॾेई पाण पाइप छिकणु लॻो। मूंखे उन वक़्तु ॾाढो उदास लॻो। ॿार शीशे जे दरीअ मां शाम जे महिल उन महिल वसंदड़ बरसाति खे ॾाढे गौर सां ॾिसी रहियो हो। जॾहिं काफ़ी पी असां उथियासीं त हिन बिल जी पेमेंट करे छॾी। उहा ॿी ॻाल्हि हुई त असां होटल में हुकूमत जा गेस्ट हुआसीं, पर संदसि ख़ुददार तबियत जे करे हिन बिल ते सही करण बदिरां पंहिंजे खीसे मां बिल भरे छॾियो ऐं मूंखे ख़ुदा हाफ़िज़ चई वापसि पंहिंजे रूम में हलियो वियो। साणसि आख़िरी मुलाक़ात पाकिस्तान आर्ट काउंसिल में गुज़िरियल साल थी हुई। कराची यूनिवर्सिटीअ तरफ़ां सॾायल शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस जे हिकु सेशन में पाण आयो हुयो। मुलाक़ात थी त मां पाण साणसि झुकी वञी मिलुसि। चवणु लॻो, मदद तो रबानीअ ते ॾाढो सुठो मज़मून लिखियो आहे। दरअसल लिखणु त मूंखे खपंदो हो, पर तो सुठो निभायो आहे। तो मुंहिंजे अदबी बोर्ड मां छॾण वारी तारीख़ ऐं साल लिखी छॾियो। मूंखे ॾाढी हैरत थी त तो उहो मवादु किथां हथु कयो। मूं संदसि थोरो मञींदे महसूसु कयो त सिराज साहिबु सिंधी अदब खे बाक़ाइदगीअ सां पढ़ी रहियो आहे। हिन धरती, हिन ॿोली ऐं हिन मज़लूम क़ौम सां कयल पंहिंजो वचन आख़िरी दम ताईं क़ाइमु रखियो। वफ़ात खां अॻु में संदसि 2 लिखियल अंग्रेज़ी किताब, हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज, बायोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी, संदसि उन जे वचन ऐं कमिटमेंट जो इज़हार आहिनि। सिंधी अदब ऐं सिंध जे आसमान ते हू ॿियनि केतिरनि सितारनि वांगुरु चमकंदो रहंदो। संदसि ॿिया तारा, मरण मूसी आ, मुंहिंजी दुनिया मर्ग तर्शना, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, संदसि लिखियल कहाणियूं, मज़मून ऐं सिंधी ॿोली किताब सिंध जी तारीख़ जो हिकु अहम बाब आहिनि। अॼु शेख अयाज़ जे हिननि लफ़्ज़नि में असीं खेसि यादि करे रहिया आहियूं। सदा उभरिया सिंध में आंधीअ जीअं इंसान, विढ़ंदे मुड़स महान मिटीअ मंझि समाया। अयाज़। सिराज जो जदीद सिंधी सहाफ़त में किरदार, GN मुग़ल। साईं सिराज लक मेमन अदीब हो, ब्यूरोक्रेट हो, ज़ुबान जो माहिर हो ऐं सहाफ़ी बि हो। अॼोके मज़मून में असीं घणो करे सिंधी सहाफ़त में संदसि किरदार जो ज़िक्र कंदासीं। सिराज साहब सहाफ़त पीपल्स पार्टीअ तरफ़ां कराचीअ मां शाया थींदड़ तर्जुमान अख़बार हिलाल पाकिस्तान जे एडिटर जे हैसियत में शुरू कई। हिलाल पाकिस्तान जे एडिटर तौरु कमु करण खां अॻु सिराज साहब जो शायदि बाक़ाइदे सहाफ़त जे पेशे सां को तालुक़ न रहियो हो, पर जंहिं ॾींहं खां हिलाल पाकिस्तान जी एडिटरी संभाली, कॾहिं बि कंहिंखे बि उहो अहसासु न थियो त हिलाल पाकिस्तान जी चार्ज कंहिं अधो गाबरे सहाफ़ीअ वटि आहे। उन जे बरक्स जंहिं बि हिलाल पाकिस्तान पढ़ी त महसूसु कयाई त संदसि हथनि में सिंधी ज़ुबान जी हिकु अहिड़ी अख़बार आहे जंहिंमें सहाफ़त जे मिड़नी मयारनि जो ख़्यालु रखियो वियो आहे। सिराज साहब जेतिरो वक़्तु हिलाल पाकिस्तान जो एडिटर रहियो, हिलाल पाकिस्तान न फ़क़ति पाकिस्तान जी बहितरीन अख़बारुनि में शुमार थींदी रही, पर संदसि एडिटरशिप में हिलाल पाकिस्तान सिंध जी ज़बरदस्त ख़िदमत कई। सिंध जो अहिड़ो कहिड़ो इशू हूंदो जंहिं ते हिलाल पाकिस्तान मुकमिल जाम हक़ीक़त ऐं बेबाक मौक़िफ़ न पेश कयो हुजे। हालांकि हिलाल पाकिस्तान हुक्मरान पार्टीअ जी तर्जुमान अख़बार हुई, पर उन समूरे अरसे में न हिलाल पाकिस्तान सिंध जे मफ़ादनि खे नज़रअंदाज़ कयो ऐं न हुक्मरान पार्टीअ कॾहिं उन क़िस्म जे इदारियनि, ख़बरुनि, स्टोरीज़ ऐं ॿिए मवाद ते एतिराज़ु कयो। जन बि सिराज साहब सां हिलाल पाकिस्तान में कमु कयो आहे, उहे उन ॻाल्हि जी शाहिदी ॾींदा त उहो हिकु इंतिहाई संजीदा शख़्स हो। न हिन जे लिखणनि मां ऐं न हिन जे रवैये मां कॾहिं गैर संजीदगी लॻंदी हुई। हिलाल पाकिस्तान जो एडिटोरियल सिराज साहब पाण लिखंदो हो। उहे एडिटोरियल जिते सिंध जे इशूज़ ते हूंदा हुआ त उते ॿियनि क़ौमी इशूज़, बैनुल अक़वामी इशूज़ ऐं इक़्तिसादी इशूज़ ते हूंदा हुआ। उहा ॻाल्हि बि पूरी ज़िमेदारीअ सां चई सघिजे थी त सिराज साहब जो लिखियलु को बि एडिटोरियल हल्को न हूंदो हो। उन में मज़बूत अंदाज़ में मौक़िफ़ बि रखियलु हूंदो हो त उन में वास्तेदार अंग अखर बि हूंदा हुआ। शायदि तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हुजे त सिराज साहब इक़्तिसादियात जो बि माहिर हो। इक़्तिसादियात हिन जो पसंदीदा मज़मून हो। सिराज जी इदारत में निकिरंदड़ अख़बार हिलाल पाकिस्तान हर लिहाज़ खां मुकमिल अख़बार हुई। अख़बार में ख़बरूं, एडिटोरियल, कथा, मज़ाहिया कालम, सियासी ऐं इक़्तिसादी मौज़ूअनि वारनि कालमनि खां सवाइ
हफ़्ते दौरान कंहिं न कंहिं ॾींहुं को न को ख़ासि सिफ़ो बि शाया थींदो हो। उन्हनि में ख़ासि औरतुनि जो सिफ़ो सुगड़ियुनि सथ तमामु मशहूरु हूंदो हो, जेको संदसि हमशीरा अदी फ़हमीदा हुसैन जे इदारत में निकिरंदो हो। उन खां सवाइ पोरियतनि, हारियुनि ऐं शागिर्दनि जा सिफ़ा बि हर हफ़्ते शाया थींदा हुआ। उन में बि को शक न आहे त हर सिफ़ो पंहिंजनि पढ़ंदड़नि में ॾाढो मक़बूलु हूंदो हो। उहा ॻाल्हि बि कंहिंखां लिकल न आहे त सिराज साहिबु ज़ुबान जो बि माहिर हो। सिराज साहिब जी उन सलाहियत जो हिलाल पाकिस्तान ऐं उन में इस्तेमालु थींदड़ ज़ुबान ते तमामु ज़बरदस्त असरु पियो। सिराज साहिब जूं हिदायतूं हूंदियूं हुयूं त हरू भरू अंग्रेज़ी ऐं उर्दू लफ़्ज़ इस्तेमालु न कया वञनि, जन जा नेमुल बदल सिंधी लफ़्ज़ मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह हिलाल पाकिस्तान में इस्तेमालु थींदड़ सिंधी ॿियनि सिंधी अख़बारुनि में बि इस्तेमालु थियणु लॻी। उन जो हिकु सुठो असरु PTV तां नशर थींदड़ सिंधी ख़बरुनि जे मयार ते बि पियो। कुझु ईअं थियो त जेका टीम कराची टेलीविज़न सेंटर ते सिंधी ख़बरूं लिखण जे इंचार्ज हुई, उहा हिलाल पाकिस्तान जे तयारु कयल टीम हुई, जंहिंमें ख़ासि तौरु मोहतरम अनवर पीरज़ादे, मोहम्मद ख़ान सियाल ऐं ॿियनि अहिड़नि दोस्तनि जा नाला वठी सघिजनि था। दिलचस्प ॻाल्हि उहा आहे त जॾहिं सिराज साहिबु हिलाल पाकिस्तान खां धार थियो त न फ़क़ति ॿियनि सिंधी अख़बारुनि पर ख़ुदि हिलाल पाकिस्तान मां बि सिराज साहिब वारी सिंधी घणी हद ताईं नापेद थी वई। उहो सिराज साहिब जो क्रेडिट आहे त हिन कुझु मुमताज़ बैन अल-अक़वामी सियासी टर्मिनोलॉजी ऐं मुआशी टर्म्स जा अहिड़ा नेमुल बदल ठेठ सिंधी लफ़्ज़ ईजाद कया जिन खे न फ़क़ति सिंधी अख़बारुनि ऐं सिंधी अख़बारुनि जे क़ारिइन पर सिंधी ज़ुबान जे माहिरनि बि क़बूलु कयो। उन सिलसिले में मूंखे हिन वक़्तु हिकु ॿ मिसाल यादि अचनि था। मिसाल तौरु उन वक़्तु फ्रांस जो सदर डेगाल हो। डेगाल कीअं अहम बैन अल-अक़वामी इस्तिलाह साम्हूं आंदा, उन वक़्तु बैन अल-अक़वामी टकराउ खे ख़तमु करण या घटाइण लाइ हिन जेको लफ़्ज़ कमु आंदो उनखे मसइला देतान चयो वेंदो हो। उहो फ्रेंच लफ़्ज़ हो, पर अंग्रेज़ी ज़ुबान खे उहो फ्रेंच लफ़्ज़ पंहिंजो करिणो पियो। अहिड़ी तरह उर्दू प्रेस बि लफ़्ज़ देतान इस्तेमालु कंदी हुई, पर सिराज साहिब फ्रेंच लफ़्ज़ खे अदीतान लाइ निज सिंधी लफ़्ज़ सरचा इस्तेमालु कयो ऐं केतिरे अरसे ताईं न फ़क़ति हिलाल पाकिस्तान मगर अक्सर सिंधी अख़बारूं देतान लाइ सरचा इस्तेमालु कंदियूं हुयूं। अहिड़ी तरह इक़्तिसादियात जो हिकु टर्म आहे जंहिं लाइ पिणु सिराज साहिब टर्म नाणे जी वाध इस्तेमालु कयो ऐं केतिरे वक़्त ताईं उहो टर्म सिंधी अख़बारुनि में इस्तेमालु थींदो रहियो। सिराज साहिब ज़ुबान जे माहिर हुअण जी हैसियत में इन राय जो हो त सिंधी ज़ुबान मौजूदा रस्मुल लफ़्ज़ बदिरां रोमन रस्मुल लफ़्ज़ में लिखी वञे। उन सिलसिले में हिलाल पाकिस्तान में उन हवाले सां कई जाम कालम लिखिया, पर आख़िरकार सिराज साहिब उन बाबति वधीक लिखणु छॾे ॾिनो। शायदि उन जो हिकु सबबु उहो हो त संदसि केतिरनि हमअसर सिंधी दानिशवरनि ऐं ज़ुबान जे माहिरनि बि सिराज साहिब सां इतफ़ाक़ न कयो। हिननि जो मौक़िफ़ हो त मौजूदा रस्मुल हज़ में एतिरो संदन लिटरेचर जो ख़ज़ानो फैलियल आहे जेको सॼे जो सॼो रोमन इस्मुल हज़ में मुंतक़िल न थी सघंदो ऐं अहिड़ी तरह सिंधी ज़ुबान खे नुक़सानु पहुची सघे थो। मुंहिंजो ख़्यालु आहे त रोमन रस्मुल ख़त में सिंधी लिखण वारे सिराज साहिब जो ख़ासि तौरु उहो मौक़िफ़ हो त जेकॾहिं सभु सिंधी पोइ भले दुनिया जे कंहिं बि इलाइक़े में हुजे, रोमन रस्मुल ख़त इस्तेमालु करण सां सिंधी ज़ुबान बि ख़तमु न थींदी ऐं पाकिस्तान, हिंदुस्तान तोड़े दुनिया जे हर हिसे में रहंदड़ सिंधी क़ौम मुतहिद थी सघे थी। सिराज साहिब जे हवाले खां मुंहिंजूं कुझु ज़ाती सारूणियूं कंहिं हद ताईं दिलचस्प आहिनि, जिन मां हिन जी वॾाई बखे थी। हिलाल पाकिस्तान में रिपोर्टरनि ऐं एडिटरनि जी भर्तीअ लाइ हिलाल में इश्तिहार शाया थियो। मूं बि रिपोर्टर बणिजण लाइ दरख़्वास्त ॾिनी। सिराज साहिब ॿिन्ही दरख़्वास्त ॾींदड़नि खां लिखत में टेस्ट वरिती, जेका CSP वारे मयार वारी हुई। जेके उन में पास थिया उन्हनि खां ज़ुबानी इम्तिहान वरितो हुयो। ज़ुबानी इम्तिहान ॾियण लाइ जॾहिं आउं सिराज साहिब जे कमरे में दाख़िल थियुसि त सिराज साहिब मूंखे साम्हूं सोफ़ा सेट ते वेहण जे लाइ चयो। मूं ॾिठो त संदसि हथ में
मूं वारो टेस्ट जो लिखियलु पेपर हो। सिराज साहब चयो त तो सुठो लिखियो आहे, पर मूंखे यकीन आहे त तूं घणो वक़्तु सहाफ़त में न रहंदे। तो जहिड़ा माण्हू जल्द सुठे जॉब मिलण ते सहाफ़त छॾे वेंदा, जॾहिं त सहाफ़त खे तो जहिड़नि सिंधी सहाफ़ियुनि जी ज़रूरत आहे। मूं चयो त न साईं, आउं सहाफ़त न छॾींदुसि। चईं वाइदो कर त सहाफ़त न छॾींदे। मूं चयो वाइदो। मूं हिलाल पाकिस्तान में सब एडिटर तौरु डेस्क ते कमु करणु शुरू कयो। हिलाल पाकिस्तान में इंटरव्यू ॾियण खां 4 महीना अॻु मूं ज़रई तरक़ियाती बैंक जे ऑफिसरीअ जे लाइ इंटरव्यू ॾिनो हो। मूंखे उहा ॻाल्हि विसरी वई। हिकु ॾींहुं मूंखे लेटर मिलियो जंहिंमें चयो वियो हो त तोखे ज़रई तरक़ियाती बैंक में ऑफिसर तौरु मुक़ररु कयो वियो आहे। तूं 2 हफ़्तनि अंदरि फैसलाबाद वारे तरबियती इदारे में रिपोर्ट कर, जिते तोखे कुझु महीननि लाइ ट्रेनिंग ॾिनी वेंदी। आउं ॾाढो ख़ुशि थियुसि। मूंखे उहा ॻाल्हि विसरी वई त हिलाल पाकिस्तान में मुक़ररीअ वक़्तु मूं सिराज साहब सां कहिड़ो वाइदो कयो। ऐं सिराज साहब जे कमरे में वियुसि ऐं मुक़ररीअ वारो लेटर संदसि टेबल ते रखंदे चयुमि त मुंहिंजी ज़रई तरक़ियाती बैंक में बतौर ऑफिसर मुक़ररी थी वई आहे। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त तव्हां खां मोकिलायां। सिराज साहब मूं ॾांहुं घूरींदे चयो त तूं वञणु चाहीं थो त भले वञ, पर पंहिंजो वाइदो यादि अथई। मूंखे सचपचु पहिरीं का बि ॻाल्हि यादि न आई, पर पोइ फौरी तौरु सॼी ॻाल्हि यादि अची वई। ऐं शर्मसार थींदे उथियुसि ऐं संदसि टेबल ते रखियलु मूं वारो मुक़ररी वारो लेटर लिफ़ाफ़े सूधो खणी संदसि अॻियां फाड़े संदसि भर में पियल कचिरे वारे दॿे में विझंदे चयुमि त साईं वाइदो बिल्कुलु यादि आहे, सहाफ़त न छॾींदुसि। हा, अॼु ॾींहं ताईं जहिड़ो तहिड़ो सहाफ़त सां जेको निभाईंदो अचां, उनजो क्रेडिट सिराज साहब खे ॾियां थो। हिकिड़े मरहले ते असां हिलाल पाकिस्तान जे कारकुननि यूनियन ठाही। साॻिए वक़्तु आउं कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो जनरल सेक्रेटरी बि हुयुसि। हिलाल वारी यूनियन जो जेतोणीकि आउं सीनियर वाइस प्रेसिडेंट हुउसि, पर यूनियन जे पोयां जेके वधीक मुतहरिक हुआ शायदि उन्हनि में आउं पेश हुउसि। असां 100 मुतालबनि ते मुश्तमिल चार्टर ऑफ डिमांड ठाहियो, जंहिं ते इंतिज़ामिया सां मुज़ाकरात थिया। इंतिज़ामिया जी नुमाइंदगी सिराज साहब करे रहियो हो। ॿिए तरफ़ यूनियन जी मुज़ाकराती टीम में मुंहिंजो अहम किरदारु हो। उन दौर में शायदि सिराज साहब ऐं मूं में के नाराज़गियूं बि पैदा थियूं, पर बाद में जॾहिं जनरल ज़िया मार्शल लॉ लॻाई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत ख़तमु कई, त हिलाल पाकिस्तान खे बि कराचीअ जी आर्मी कोर टेक ओवर कयो। उन दौरान हिकु मरहले ते असां पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्लेटफार्म तां सॼे मुल्क में मार्शल लॉ ख़िलाफ़ तहरीक हलाई ऐं कराचीअ में सहाफ़ियुनि तरफ़ां गिरफ़्तारियूं शुरू थी वियूं। प्रेस क्लब में जेके बुख हड़ताल ते वेठा, उन्हनि में आउं बि शामिल हुउसि। राति जो असीं गिरफ़्तार थी वियासीं, पर कुझु ॾींहंनि दौरान असांखे आज़ादु कयो वियो ऐं मसावात ऐं हिलाल पाकिस्तान जी इशाअत बहाल थी वई। जेल मां आज़ादु थियण खां पोइ मूंखे साथियुनि ॿुधायो त तव्हांजे जेल में हुअण दौरान कराची प्रेस क्लब में थींदड़ एहतजाजी मेड़ाके में रोज़ानो सिराज साहब ख़ुदि शिरकत कंदो हो ऐं चवंदो हो त मुग़ल ऐं ॿिया साथी हलिया विया आहिनि, त हिननि जी एतिरी हद ताईं इख़लाक़ी हिमायत करणु लाज़मी आहे। सिराज साहब उसूल परस्त हो। हिन सॼी ज़िंदगी पंहिंजे उसूलनि ते मुफ़ाहिमत न कई। सिराज साहब सहाफ़त में मुंहिंजो उस्तादु आहे ऐं जेसीं जान में जान आहे, संदसि एहतराम में कॾहिं बि कमी न ईंदी। काश सिंध में 100-200 सिराज पैदा थी पवनि त सिंध केतिरनि ॾुखनि खां आजी थी पवे ऐं उरूज वारी ज़िंदगी गुज़ारणु लॻे।